अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सक़लैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौम यइसल लज़ीना कफ़रू मिन दीनिकुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। सुभानअल्लाह सुभानअल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना सल्लि अला सय्यिदिना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। आमीन। दुनिया में शल ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लदाए। आमीन। दुनिया में सोने महबूब जे दर जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत, शफाअत ऐं पाड़ोशन नसीब फरमाए। हिन मैदान के एक अजीम इदारे जी सूरत में रब्बुल आलमीन शल अखियुनि सां ॾेखारे। आमीन इंशाअल्लाह। आमीन। ऐं उन इदारे के क़यामत ताईं रब शल आबाद फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी दिल ख़ुशि थिए पई ही जमायत ॾिसी, महबूब जो नातूं ॿुधी ऐं इश्क वारनि जो मेड़ाको ॾिसी दिल ख़ुशि थिए पई। रब्बुल आलमीन जल्ल शानु शल ही महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम फरमाए। हिन इलाइक़े ते, हिन ॻोठनि ते, हिन पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमाए। हिननि दोस्तनि जेका क़ुर्बानी ॾिनी आहे, रब्बुल आलमीन उन जी क़ुर्बानी खे क़बूल फरमाए। हिननि जे रिज़्क़नि रोज़ीननि में बरकतूं रहमतूं नाज़िल फरमाए। प्यारा दोस्तो, ही ॾिहाड़ा अय्याम तशरीक़ जा हली रहिया आहिनि, जेकी अल्लाह जे ज़िक्र ऐं रब जे तकबीर ऐं तहलील जा ॾिहाड़ा आहिनि। हिननि ॾिहाड़नि जे अंदरि घणो अल्लाह जो ज़िक्र करण ऐं घणी तकबीर पढ़ण जो हुकुम आयो आहे। हर नमाज खां पोइ 2 भेरा, पर हूअं बि बनियुनि ते, ॿारनि ते, घर घाट में जिते हुजो त अल्लाह जो ज़िक्र पढ़ो। तशरीक़ जे ॾिहाड़नि में जेतिरो तव्हां घणो रब जो ज़िक्र कंदो, ओतिरो रब तव्हांजे दर्जनि खे बुलंद फरमाई। कुरान मजीद जे मुबारक लफ्ज़नि जी हिन फ़कीर तिलावत कई। इहे मुबारक लफ्ज़ हिननि ॾिहाड़नि में नाज़िल थिया हुया। ज़ुल्हज शरीफ, मैदान अरफात, ॿिन्ही जहाननि जो सरदार पंहिंजी अदबा ॾाची जे मथां सवार हुया। हथ खणी दुआ पे घुरियूं पंहिंजे ग़ुलामनि ऐं उम्मत जे लाइ। दिलबर नबी जी दुआ जारी हुई तेसी जिब्रील आसमाननि तां लही आयो। न चयव सुभान अल्लाह। जिब्रील अमीन
आसमानन ता नाज़िल थियो ऐं रब्बे दुल जलाल जो पैगाम खणी आयो। सुभान अल्लाह। वो केड़ो पैगाम हो? अल-यौम यअसल्लज़ीन कफ़रू मिन दीनिकुम। महबूब अजो के ॾींहं में काफ़र तव्हां जे दीन खां ना उमेद थी विया। काफ़रन खे पहिरीं उमेद हुई त मुस्लमान मोटी ईंदा, असांजे दीन में भी कुछ हिस्सो वठंदा, पर महबूब अजो के ॾींहं में मूं रब उन्हनि खे तव्हां मां ना उमेद करे छॾी। फला तख्शौहुम वख्शौन। मुंहिंजा महबूब जे गुलामन खे चओ त हाणे काफ़रन खां न डिॼनि, उन्हनि खां डिॼण जी ज़रूरत न आहे। जे डिॼनि त मूं रब खां डिॼनि, वख्शौन मूंखां डिॼनि। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। अजो के ॾींहं में मूं रब तव्हांजे दीन खे मुकम्मल करे छॾियो। तव्हांजे दीन खे मूं रब मुकम्मल करे छॾियो। व अतममतु अलैकुम नेमती। अजो के ॾींहं में मूं रब पंहिंजूं नेमतूं तव्हांजे मथां मुकम्मल करे छॾियूं। व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। मां तव्हांजे लाइ दीन इस्लाम खे पसंदि कयो आहे। को नसारे दीन ते आ, को यहूदियुनि जे दीन ते आ, को हिंदुवाणे दीन ते आ, को सिखनि वारे दीन ते आ, पर मां रब तव्हांजे लाइ जेको दीन पसंदि कयो आहे उन जो नालो आहे इस्लाम। उनजो छा नालो आहे? उनजो छा नालो आहे? इहो अल्लाह जो पसंदि कयल दीन आहे, जंहिंखे रब तव्हांजे लाइ पसंदि कयो आहे। महबूब तव्हांजे दीन जा अहकाम अॼु मूं रब मुकम्मल करे छॾिया। अब कुरान जो ऐलान आहे त दीन मुकम्मल थी वियो। हाणे सॼी दुनिया जा बादशाह, सॼी दुनिया जा आकिल, दानाव, सियाणा, पीर, मौलवी गॾिजी चवनि त दीन में हीअ शइ खुटल आहे या वधायूं त उहे पाण खुटल चइबा, दीन खुटल न आहे। ॻाल्हि सम्झव? सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी चवनि त दीन में हीअ ॻाल्हि वधियल आहे, इन खे घटायूं त उन्हनि खे चइबो त तव्हां हद था वधो, दीन वधियल न आहे, दीन पूरो आहे। क़ुरान जो ऐलान आहे मैदान अरफात ते हज्जतुल वदा में। इहो आख़िरी पुॼाणी वारो हज हुयो। सोना हेॾे ख़्याल कर, हे पुॼाणी वारो महबूबन जे अलविदाई वारो हज हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुशख़बरी पहुचाई त मुंहिंजा महबूब तव्हांजे लाइ तव्हांजे दीन खे मूं रब मुकम्मल करे छॾियो। हाणे परवेज़ जहिड़ा ॾह बादशाह गॾु थियनि ऐं चवनि त ही हुदूद घटायूं था, वधायूं था, बदिली था कयूं, हीअं था कयूं। अरे तूं पाण बदिलजी वींदे, पर इस्लाम बदिलजण जी शइ। जेको दीन खे मेटाइण चाहींदो, इस्लाम जे हुदूद खे मेटाइण चाहींदो, ख़ुदा कंदो उहो पाण मिटिजी वेंदो। मुस्तफ़ा जो दीन क़यामत ताईं क़ाइम रहणो। ॻाल्हि सम्झव? वठ वठां लॻी पई आहे। तूं भली मुंहिंजी कुर्सी खे ॼमायूं वेठो हुजे, असांखे तुंहिंजे कुर्सी सां सरोकार कोन्हे, पर दीन जो नालो न वठ। जे वठंदे त ज़ियाव खां बि बुरो हशर थींदो। हे दीन मुकम्मल दीन आहे, मुकम्मल ज़ाबित इख़लाक़ आहे, मुकम्मल ज़ाबित हयात आहे, जंहिंमें कंहिं क़िस्म जी कमी नाहे, कजी नाहे, खोट नाहे। हे पाए तकमील ते पहुतल दीन आहे जेको रब्बे दुल जलाल मोकिलियो आहे, मिठे मुहम्मद करीम उम्मत ताईं पहुचाए। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुरान तो फरमाई वला तबर्रुज न तबर्रुज
तबर्रुजुल जाहिलियतिल ऊला औरतुन के चो त जाहिलियत वांगुर बेपर्द थी मुंह उघाड़ा करे बिना पर्दे जे घरन का बाहर न निकरन यो मुरब जो ऐलान जेको मुकम्मल दीन आ न उन में रब फरमाए त औरतुन के पर्दो दियो छा दियो पर्दो दियो हाणे हे भोतार थो चवे त पर्दो लाहियो मायुनि खे छॾियो त चुड़वा गलन हां ॿुधाए त इहो सही आहे अल्लाह जो क़ुरान सही अल्लाह जो क़ुरान हां क़ुरान तो फरमाए त पराई औरत खे न तकियो परावा नंग न निहारियो बेहयाई जी नज़र न कयो मदीने वारे साईं फरमायो जेको परावा नंग तकींदो आ क़यामत जे दिहाड़े में जहन्नम जी बाह जो सीहो पघराए उन जे अखियुनि में पलटियो वेंदो अल्लाह जो रसूल हीअं फरमाए ऐं हे वरी चए थो त छा जो पर्दो छा जो सतुर छा जी रख रखाणी हा असांखे मुशरफ वारो परवेज़ वारो दीन क़बूल नाहे असांखे दीन उहो क़बूल आहे जेको हुसैनन जे नाने आंदो आहे आओ कहिड़ो दीन क़बूल आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों हिकड़ी गाल समझो त इस्लाम दीन आ चाहे वरदीतु लकुमुल इस्लाम दीना असां माण्हुनि खे ख़बर नाहे त दीन चाहे मज़हब चाहे असां को केरु पुछंदो आहे कहिड़ो मज़हब अथई चवंदा था मुस्लमान असांजो मज़हब इस्लाम आहे मज़हब ऐं इस दीन इन खे थोरो सम्झण जी कोशिश कयो दीन ऐं मज़हब सरबो आहे इबादत पूजा ऐं बंदगी जे तरीक़े खे जेको पूजा जो तरीक़ो आहे इबादत जो तरीक़ो आहे बंदगी जो तरीक़ो आहे इन खे छा सरबो आहे मज़हब पर दीन सरबो आहे जंहिंमें पूरी ज़िंदगी जा मामलात समायल हुजनि शादियूं गमियूं मरणा परणा कारोबार बेतियूं लेतियूं वापार वणज सही मुंहिंजा शख्सी जिंदगी पाड़े वारनि सां कीअं गुज़ारजे ओड़े पाड़े सां कीअं गुज़ारजे मुल्क में कीअं कहिड़ो निज़ाम नाफ़िज़ कजे अहकाम कीअं आहिनि या सही मुंहिंजा बैनुल अक़वामी तरह कीअं बर्ताव कजे इन सॼे ज़िंदगी जे मामले खे सरबो आहे दीन मज़हब दीन जो हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो आहे जीअं मसलन हीअ ज़मीन आहे ही ज़मीन इन ज़मीन मंझो हिकिड़ो मिसाल हे ॿारो आहे हिकिड़ो ॿारो आहे जंहिं ॿारे जे अंदरि ही कमरो ठहियल आहे हाणे असां चऊं त बसि ज़मीन आहे ई आहे हिकिड़ो ॿारो इहा असांजी भुल आहे बाबा ज़मीन त अञा घणी आहे ॿारो इहो हिन जो हिकिड़ो टुकड़ो आहे ज़मीन अञा घणी वॾी आहे समझो था त मज़हब दीन जो हिकिड़ो नंढड़ो हिस्सो आहे जंहिंमें इबादत बंदगी पूजा सजदो कीअं कजे अल्लाह जो ज़िक्र कीअं कजे अल्लाह जी बंदगी कीअं कजे इहो आहे मज़हब इहो मज़हब दीन जो हिकिड़ो नंढड़ो टुकड़ो आहे दीन जो मफ़हूम अञा वधीक वसी ऐं कुशादो आहे असां समझूं था रुगे बस बाबा नमाज पढ़ो इहो ई असांजो दीन आहे इहो ई बस मज़हब आहे इहो ई असांजे लाइ कामयाबी आहे न बेशक इहा बि दीन जी जो हिस्सो आहे पर दीन अञा वधीक कुशादो आहे ज़ाल सां कीअं बर्ताव कजे बच्चनि जी तरबियत कीअं कजे पाड़े वारनि सां कीअं हलजे ओ मुंहिंजा दा मुल्क में कीअं हलजे कारोबार कीअं कजे बनी कयो था त हारी जो हक़ केतिरो आहे ज़मींदार जो हक़ केतिरो आहे खाटी केरु कराईंदो उन
जुकेर भरींदो इहे ॻाल्हियूं बि दीन में शामिल आहिनि। बटाई वारे ॾींहं ते बटाई वारे वक़्त में ज़मींदार जो हिस्सो केतिरो आहे, हारी जो हिस्सो केतिरो आहे। वापारी वापार थो करे, उन वापार जे अंदरि कीअं वापार कजे, छा जो कहिड़ियुनि शयुनि जो वापार करणो आहे, कहिड़ियुनि शयुनि जो वापार न करणो आहे, वापार जे अंदरि कहिड़ा कहिड़ा उसूल आहिनि, इहो बि सभु दीन आहे। ॻाल्हि सम्झो न? असां रुॻे सम्झूं दादा निमाज़ रोज़ो कयोसीं बसि असां पक्का मुस्लमान थी वियासीं। अल्हम्दुलिल्लाह इहा बि मुस्लमानी जी निशानी आहे। निमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात इहा बि मुस्लमानी आहे, पर मुस्लमानी जो अंग अञा अॻिते वधीक आहे। रुॻे निमाज़ पढ़ी थो, पर तुंहिंजे पाड़े में का बेवा औरत आहे उनजी संभाल न लधई। तुझे पाड़े में को बचड़ो यतीम ईद जे दिहाड़े ते तो पंहिंजे बच्चन के नवा कपड़ा पराया, पर उन्हें गरीब यतीम जी संभाल न लधई, त इहा तुझी ईद बि तुझे मथा जायज न रही। तू समझी तो त मां निमाज़ पढ़ी रोज़ो रखियो बस जन्नत जो चिठो मिली वियो, पर मुंहिंजा पिरी प्यारा बराबर इहे शयूं बि दीन जो हिस्सो आहिनि। पर इन खां अॻिते बि निहार त कारोबार कीअं थो करी, वापार कीअं थो करी, माण्हुनि सां सच थो ॻाल्हाई या कूड़ थो ॻाल्हाई। वात ते वे कंहिंजे साॻु ॾिठी त बिना मोकल जे भरी ॿधियूं वे, कंहिंजो बरसी में ॾिठी त उहा भरी ॿधी खणी हलियो वे। कमंद जी ट्राली भरी थी वञे, ॿ टे गन्ना पटे खाई छॾी, निमाज़ में पढ़ी थो पियो, इहा दीनदारी न आहे। पराई शइ खाई वे बिना मोकल जे, मिसकीन जो हक़ खाई वे, मुंहिंजा दात इहा बि तो दीन जी भञकड़ी कई। ॻाल्हि सम्झो था? हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली आहे, हज ते आयो, थकजी पिया आहियो, काॾे वियो, काॾे वियो? रब शल असांखे बि हज मबरूर नसीब कयो। हींअर 25 लख हाजुन हज पढ़िया, कहिड़ा न भाग वारा हुया उहे। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए त मूं हज जा अहकाम अदा पियो कयां। अब हज जे रुकननि मंझां हिकिड़ो रुकन आहे तवाफ़ ज़ियारत। 10 वारे ॾींहं ते, 10 ज़ुल्हज जे ॾींहं ते मिना में अचबो आहे, शैतान खे पथरियूं चुटबियूं आहिनि, पोइ कुर्बानी कबी आहे, मथो कूड़ाइबो आहे, एराम लाइबो, वरी मके में अचबो आहे, तवाफ़ ज़ियारत जो कबो आहे, तवाफ़ करे पोइ वरी मोटी मके अचबो आहे। हाणे इन तवाफ़ ज़ियारत हज जे रुकननि मंझां हिकिड़ो रुकन। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक थो फरमाए मूं तवाफ़ ज़ियारत कयो, ॾाढो थकिजी पियो हुयुसि, उते ई हरम में लेटी पियुसि, निंड अची वई, अख लॻी वई, हीअं जो ॾिसां त आसमान त मलाइक नाज़ुल थिया, पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो। हिकिड़े मलाइक चयो त मियां हेल साल घणनि हाजुन हज पढ़िया? त ॿिए मलाइक चयो त हेल साल 6 लख हाजुन हज पढ़िया। घणनि? 6 लख हाजुन हज पढ़िया। वरी मलाइक चयो भला घणनि जा क़बूल पिया? चे हिकिड़े जो बि क़बूल न पियो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक फरमायो मूंखे ॾाढो ॾुख थियो, ॾाढो अरमान थियो त ही 6 लख माण्हू डूंगर ॾोरे आया, जबल झागे आया, पहाड़नि जा पंध करे प्यादल प्यादल। हींअर त जहाज जो सफ़र आहे, 4 कलाकनि में कराची खां जिद्दे। देरी कान्हे का, पर उहो पंधु हुयो जॾहिं माण्हू वेचारा प्यादल वेंदा हुआ, डूंगर ॾोरींदा, के बुखुनि उञुनि में रस्तनि ते वेचारा शहीद थी वेंदा हुया, काफ़िलनि ते वेंदा हुया। मुंहिंजा दोस्तो फरमाए थो त मूंखे ॾाढो ॾुख थियो त 6 लख माण्हू पहाड़नि जा पंधड़ा करे पहुता, पर हिकिड़े जो हज बि क़बूल न पियो आहे। फरमाए थो इन ॾुख में सदमे में हुजां, तेसी वरी ॾिसां त आसमान तां वरी अञा 3 मलाइक नाज़िल थिया। चई मुबारक 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 जो सभिनी जा हज रब क़बूल करे छॾिया।
चानी लखन जा हज कबूल थी विया त पहिरीं मलाइक पुछो त भला कीअं कबूल पिया चहाओ दमशक जे शहर में अली बिन मुआफिक नाले हिकिड़ो माण्हू रहंदो आहे उहो हेल साल हज ते आयो बि नाहे पर उन जे सदके रब 6 लखनि जा हज कबूल करे छॾिया आहिनि ऐं उन खे घर वेठे रब 6 लखनि हजनि जा सवाब अता करे छॾिया आहिनि। हज़रत अब्दुल्ला फरमाया मूं रब जा शुक्र अदा कया कंहिंजे सदके मन कबूल त पिया कंहिंजे मुहाबे रब खणी वड़ो कयो। हाणे मुंहिंजी दिलि में शौक़ पैदा थियो त ॻोठ न वेंदुसि पहिरीं वञी इन मर्द जो दीदार कयां इन भलारे जी वञी ज़ियारत कयां जेके घर वेठे 6 लख हजनि जो सवाब मिलियो आहे जंहिंजे सदके हिननि 6 लखनि जा रब हज कबूल कया आहिनि छो न इन मुड़स जो वञी दीदार कयां फरमाए तो हज जे मनासिकनि खां वांदो थियुसि त ॻोठ न वियुसि सिधो दमशक जो सफ़र शुरू कयो मंज़लूं कंदे दमशक में पहुतो आहियां पुछा थो कयां तदा अली बिन मुआफिक नाले को माण्हू रहे थो को ॾसे ई कोन मूं सम्झो को बुज़ुर्ग हूंदो को अलाह वारो हूंदो जंहिंखो पुछां को बि ॾस न ॾिए पुछाईंदे तलाश कंदे दमशक जे बाज़ार में पुछो मदा को अली बिन मुआफिक नाले को बुज़ुर्ग को अलाह वारो हिकिड़े माण्हू चयो था को बुज़ुर्ग त कोन्हे बाक़ी अली बिन मुआफिक नाले हिकिड़ो मोची आहे जुतियुनि ॻंढण वारो जुतियुनि ॻंढण वारो ग़रीब आहे दमशक जे बाज़ार जे छेड़े ते वेंदो आहे पुराणियूं जुतियूं ॻंढींदो आहे जूतनि खे पॉलिश कंदो आहे उहो ग़रीब सो अली बिन मुआफिक आहे दादा मूंखे मिलायो उन सां वठी आया वञी ॾिसां त हिकिड़े तॾड़ीअ ते वेठो आहे ईअं ॻोथड़े में उहे औज़ार जुतियुनि ॻंढण जा पासड़े में रखिया अथसि सलाम कयो सलाम जो जवाब नहीं अदा मां तुंहिंजो महिमान आहियां मके मजा आयो आहियां तोसां मिलण जे लाइ आयो आहियां चवंदा जे महिमान आई त मुंहिंजे अखियुनि ते कोई सामान वेड़े ॻोथड़ी में विधई ऐं हलियो मेहमान खे वठी घर ॾे आयो मेहमान जी ख़िदमत कयई हज़रत अली बिन मुआफिक पंहिंजे मेहमान जी आजियां आदरभा पे कयो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मूं सोचियो पे त को बुज़ुर्ग हूंदो को आबिद हूंदो ज़ाहिद हूंदो ॾिसां त मूंखे अहिड़ो को बुज़ुर्ग बि नज़र न पियो अचे हिकिड़ो मोची माण्हू आहे राति रहियुसि मूं चयो शायदि सॼी राति जाॻंदो हूंदो ॾिठुमि त नमाज़ सोमाणी जी जमात सां पढ़ी सुम्ही पियो त आराम सॼी राति कंदो रहियो आबिद बि न आहे तव्हांजो 3 ॾींहं रहियो मांसि पर हिन में का अहिड़ी वॾी इबादत वॾो ज़ुहद मूंखे नज़र न आयो पोइ पुछियो मांसि अदा ॾे ख़बर को तो चङो कमु त कोन कयो आहे का तोखो इबादत का नेकी का चङाई पुगी हुजे उहा का ॻाल्हि मूंखे करे ॿुधा च मुंहिंजे इन सुवाल जे पुछण ते ग़रीब जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई चवण लॻो अदा मूंखे साल थी विया सिक हुई मदीने पाक ॾिसण जी मौला मुहम्मद में ॾिसां मन हेल सिके मुंहिंजो मन थो मदीने का ओ मौला मुहम्मद में ॾिसां मन हेल सिके मुंहिंजो मन थो मदीने का हीअ हयाती बेवफा ओ चंद घड़ियुनि जो खेल ॾिसां मन हेल सिके मुंहिंजो मन थो मदीने का तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
मूंखे ॾाढी तांघ हुई उकीर हुई त मदीनो ॾिसां मको ॾिसां हज बैतुल्लाह जो अदा कयां पर गरीब मिस्कीन माण्हू आहियां पैसो पंजड़ नाहे ख़र्च पको नाहे पोइ इन पंहिंजे पोरड़े मज़ा जुतियुनि जे ॻंढण मज़ा पैसड़ा गॾु कंदो वियुसि आनो पैसो टको रुपयो 2 रुपया बचाईंदे बचाईंदे हेल साल मूं वटि ख़र्च पूरो थियो हज जेतिरो सरमायो गॾु थियो पोइ दमशक मां जेको काफ़िलो वञे पियो उन काफ़िले में पंहिंजो नालो लिखायुमि त ओ काफ़िले वारो अदा जॾहिं मदीने वञो त मूंखे बि पाण साण गॾु वठी वञिजो ओ मुरसल ॾे वठी वञो तूं मूंखे साण ख़ुदारा ओ काफ़िले वारा मदनीअ ॾे वठी वञज मूंखे साण ख़ुदारा ओ काफ़िले वारा जे काफ़िले में नालो लिखायुमि तयारी पक्की थी त हेल हज ते वेंदुसि पोइ हज जा ॾिहाड़ा बि वेझा वेझा थिया काफ़िले जी रवानगी जो वक़्तु बि वेझो आयो हिकिड़े ॾींहुं दमशक जे हिकिड़ी घिटीअ मंझां गुज़रियो आहियां त उन घिटीअ मंझां घरड़ो हुजो उन घर मंझां नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ ॿुधुम बचड़ा नंढा रोअन पिया माउ उन्हनि खे दिलासा पई ॾिए त बच्चा रो न बच्चा इझो थी मानी तयार थिए जे ॿुधां पियो कन्नाया पियो त जीअं न देगड़े में पत्थर विझी हीअं ॾोई हलाइजे त पत्थर खड़कंदा आहिनि आवाज़ कंदा आहिनि अहिड़ो आवाज़ पियो उन मज़ा अचे मां पंहिंजे बच्चनि खे दिलासा पई ॾिए त बच्चा इझो थियो नंगर तयार थिए ऐं ॿारड़ा रोअन पिया मां अॼु टियों ॾिहाड़ो असांखे न खाराई अथई ओ मां जे असांजो अबो हुजे हा त ज़रूर असांजी संभाल लहे हा मां उन्हनि खे दिलासा पई ॾिए बचड़ा हज़ार हज़ार रोअन पिया त मुंहिंजा कदम रुकिजी विया उन्हनि जो ॻाल्हाइण उन्हनि जो आवाज़ ॿुधंदो रहियुसि नेठि मूं उन जो दर खड़कायो त अंदरो आवाज़ आयो केरा केरा जे असां बदनसीबनि जो दर खड़कायो आहे अंदरो औरत जो आवाज़ आयो त कंहिं असांजो दर खड़कायो आहे मूं चयो अम्मा ॿुधाई बच्चा छो था रोअनि तव्हां केरु आहियो छाजे करे ही बच्चा तुंहिंजा रोई रहिया आहिनि माई जे अंदरो आवाज़ आयो त मां मिस्कीन सैयद ज़ादी आहियां आले रसूल आहियां मुझे मुर्स वफात करे वियो आहे मुंहिंजा बच्चा यतीम आहिनि अॼु टियों ॾिहाड़ो आहे मां परदेदार न्याणी ॿाहिरि न निकिरंदी आहियां अॼु ताईं असांजी कंहिं संभाल न लधी आहे अॼु ताईं असांखे कंहिं परघोर न लधी आहे मुंहिंजा बच्चा 3 ॾींहंनि जा बुखारड़ा रोई रहिया आहिनि इन देगड़ी में पत्थर विझी घुमाया थी नेठि रोंदे रोंदे सुम्ही पवंदा हज़रत अली बिन मुआफ़िक फरमायो त मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया मूं चयो त मां हज ते संभरियो आहियां ही आले रसूल ही सैयद ज़ादी आहे ही बच्चा उन जा यतीम बुख जे करे रोई रहिया आहिनि उहे हज जे लाइ जेके पैसा गॾु कया घर आयुसि उहे पैसा सभु खयमि उन मां अटो बि वरितुमि लटा बि वरितमि सीधो सामान घर जो बि वरितुमि ऐं वो सामान खणी सिधो उन घर मोटी आयुसि दर खड़काए वो सामान उन्हनि ताईं पहुचायुमि हाणे मां ॿाहिरों वेही रहियुसि त जन बचनि जे रोअण जो आवाज़ ॿुधो अथमि इहे खिलण जो आवाज़ ॿुधां त पोइ पंहिंजे घर वेंदुसि जेॾी महिल सामान घर पहुतो मानी तयार थिए पई त उहे बचड़ा पिया माउ खे चवनि हे ॿाहिरों पियो ॿुधां चवनि पिया अम्मा इहो केरु
जे असां जी संभाल लधिया असां क़यामत जे दिहाड़े पंहिंजे नाने मोहम्मद करीम वटि उन जी ज़रूर सिफारिश कंदासीं। असां ज़रूर इन जी सिफारिश कंदासीं जे असां यतीमनि जी परघोर लधी पोइ दुआऊं पिया घुरनि पोइ मां बि ख़ुशि थियुसि बसि उहे हज वारो सभु रक़म उन बेवा औरत उन यतीम बचनि जे मथां ख़र्च करे छॾियमि। इहो सो मूंखां अमल हेल साल थियो आहे। चवंदा पोइ तोखे मुबारक हुजे जो तोखे घर वेठे 6 लख हजनि जो सवाब रब ॾेई छॾियो। तुंहिंजे सदके तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो वणी वियो जो तुंहिंजे करे रब 6 लखनि हाजुनि जा हज क़बूल करे छॾिया। ओ मुंहिंजा पिरी प्यारा ग़रीबनि जी संभाल लो मिस्कीननि जी मदद कर बेवाहनि जी मदद कर इहो तुंहिंजे लाइ हज बि आहे त उम्रे जो अजुर बि आहे। ओ मुंहिंजा पिरी प्यारा असांखे दीन ईअं थो सेखारे त हली वञी ग़रीबनि जी संभाल लो हली वञी मिस्कीननि जी मदद कयो त रब बि तव्हां ॾों राज़ी त मदीने वारो मीर बि राज़ी थी वेंदो। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ करे वठजे की करेणो थई वरी वापस न वरणो थई करे वठजे की करेणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साब ॾियणो आ छॾे नदार दुनिया के कबर ॾेने हलणो आ छॾे नदार दुनिया के कबर ॾेने हलणो आ उते नई धूड़ में विझंदई सामीअ में बि नेठ सुम्हणो आ ओ न को संगती न को साथी न को पीउ मां कम ॾींदई भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई तोखे यके सिर सूर सहणो आ छॾे हिन दार दुनिया के कबर ॾेने हलणो आ चो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह ओ मुझा पिरी प्यारा रब तोखे दौलत ॾिनी रब तोखे इज्जत ॾिनी रब तोखे पैसो ॾिनो रब तोखे बनी ॿारो ॾिनो त तूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कर ग़रीबनि जी संभाल ल मिस्कीननि जी मदद कर भला जे मदद कई तो उनके इज़ाए त न उनन जा हक़ त न खाओ न ग़रीबनि सां ज़ुल्म त न कर न पराई शइ त न फबाए न ओ मुंहिंजा दा अॼु जेकॾहिं पराई शइ फबाए वे अॼु हुन ग़रीब खे ख़बर न पई चोरी तोखे फबी वई पर उहो ॾिहाड़ो यादि कर जॾहिं वाहिदुल क़हार जे अॻियां यौम तुबल सराइर कुरान
तो फरमाए यौम तुबल सराइर जरे कुझा राज पधरा थी पौंदा लिखियल गालियूं ज़ाहिर थी पौंदियूं जरे माण्हुनि खां लिखी लिखी तो गुनाह कया अधे के खबर न पई अबे के खबर न पई ओड़े पाड़े के खबर न पई पर रब्बुल आलमीन त समीउम बसीर ॾिसण वारो आ क़यामत जे ॾियारे में यौम तुबल सराइर उहे कुझूं ॻाल्हियूं तुंहिंजूं सभिनी जे अॻियां ज़ाहिर कयूं वेंदियूं ॿुधायो उन ॾियारे कहिड़ो जवाबु ॾींदे ओ मुजादा पराई दिए जी वट भी न खण पराओ सुईअ जो धागो भी बिना मोकल जे न खण पराओ गन्नो भी न खा पराई पल्ली भी न पटे पराए साग जो गनर भी न पटे खा जो क़यामत जे ॾियारे में इने जो भी तोखां पुछाणो थियणो आहे मुझे सोने सरदार फरमायो मदीने वारे ताजदार फरमायो त जेको ॾंदण जेतिरी पराई काठी अब डंदड़ वडो आ भलायो डंदड़ वडो हूंदो आहे डंदड़ जेतिरी पराई काठी नाहक फबाए थो त उन्हे जे पादाश में उन्हे जे सज़ा में उन्हे के जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो खुदा जो खौफ रख अमल सालिह कर 5 वक्त नमाज पढ़ शरीयत जी ताबेदारी कर उथंदे वेंदे चो अल्लाह तुझे पाड़े में इदारो ठहे पियो को बियो दुनियावी गर्ज नहीं मुजादा किन प्लाटन ते कारखाना लगंदा आहिनि मिलूं लगंदियूं आहिनि पर हिन प्लाट ते इस्लाम जो इदारो लगण वारो थई तव्हां पाड़े वारनि जो हक़ आहे त इने खे अचे आबाद कयो जेको मजलिस जो सॾु मिले त 1000 कम छॾे तोखे निजात ते पहुचणो आहे ओ मुंहिंजा पिरी प्यारा ही तुंहिंजे फ़ाइदे तुंहिंजे भलाई जे लाइ मर्कज़ खोलियो थो वञे पियो ॿियो को गर्ज़ नाहे न दुनिया जो न को कंहिं इज़त ऐं शोहरत ऐं नामवरी जो ही ख़ालिस मदीने वारे मीर जे ग़ुलामी जो हिन जाइ ते इदारो क़ाइमु पियो थिए इन जाइ ते तोखे ये पंधड़ा करना आहिनि इन मजलिसुनि में अचणो आहे रब जो क़ुरान ॿुधणो आहे अमल करे ॾेखारणो आहे इंशाअल्लाह ताला वरी मुहर्रम शरीफ जे महीने में उ त ॿियो आचर मुक़रर कयोसीं गुज़िरियल महीने में इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो बारिश पइजी वई वरी महीने में बे आचर ते न अची सघियासीं जो वो योम अरफा जो ॾियारो हज वारो ॾियारो हुयो वरी ईद असां पढ़ाईंदा आहियूं पंहिंजे हुते खानका शरीफ ते इन जे करे पोइ ॿिए आचर ते पहुची न सघियासीं हाणे इंशाअल्लाह मुहर्रम शरीफ जे अंदरि जेको 8 थींदो 8 थींदो या वरी 14 थिए पर 14 वारे खे छॾियो बस जेको 8 थिए या 7 थिए इहो आचर थींदो इन ते इंशाअल्लाह जलसो रखबो समझो था 7 या 8 जेको आचर थींदो न इन आचर जे ॾींहं ते महफ़िल थींदी उन जे लाइ तव्हां सभिनी खे अॻुवाट दावत हुजे मुंहिंजा दोस्तो ये पंधड़ा कयो ख़ुदा जो क़ुरान ॿुधो अमल सालिह कयो त अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी मुंहिंजा दोस्तो महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो हयाती जा पसाह अझो पूरा थिया इझो मौत मथां भरियो बीठो आहे मुंहिंजा पिरी प्यारा अल्लाह राज़ी कंदे तुंहिंजा 2 जहान रब मोचारा करे छॾी सल्लल्लाहु अलैका या मीर मदीने वारो खास खुदा जो प्यारो मीर मदीने वारो खास खुदा जो प्यारो आशिक जहते जग सारो आशिक जहते मिठड़ो महबूब खुदा अल्लाह 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 ओ मुर्शिद जो
जानी रहबर रूहानी सिरड़ो कया कुर्बानी सिरड़ो कया कुर्बानी सोने ताई साहबदा अल्लाह 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 अल्लाह। हाणे इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं, नमाज खां पोइ तव्हां सभिनी खे नंगर खाराइबो इंशाअल्लाह, ऐं नंगर सभिनी खे गॾु हलाइजो, ईअं छिड़ विछड़ न थिए, नमाज पढ़ी ऐं पोइ नंगर हलाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वाग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा या रब्बल अरबाब या मुसब्बिबल अस्बाब या मुनज़्ज़िलल किताब इरहम हालना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा आतिना वला तहरिमना अल्लाहुम्मा आतिना वला तहरिमना अल्लाहुम्मा ला तदअ लना मिन मकामिना हाज़ा ज़ंबन इल्ला गफ़रतह वला हम्मन इल्ला फर्रजतह वला करबन इल्ला नफ़्फ़स्तह वला मुब्तलन इल्ला आफ़यतह वला असीरन इल्ला यस्सरतह वला ऐबन इल्ला सतरतह वला अदुव्वन इल्ला ख़ज़लतह वला अक़ीमन इल्ला रज़क़तह वला रिज़्क़न इल्ला बारकतह वला हाजतन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरह हिय लक रिदन वलना फ़ीहा सलाह इल्ला क़दैतहा व यस्सरतहा या अरहमर राहिमीन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, तुंहिंजा बाना जेके पंधड़ा करे आया उन्हनि खे विख विख जो अजुर अता फरमा, कदम कदम जो अजुर अता फरमा। मुंहिंजा मौला हिन सारे मजमे ते पंहिंजूं बरकतूं नाज़िल कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर, औलादन के साले औलाद अता कर, हिन इदारे के आबाद कर। ए मुंहिंजा मौला हिन इदारे के क़यामत ताईं आबाद कर। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, ए मुंहिंजा मालिक मेहरबान, हिते अज़ीम शान मस्जिद तामीर करे ॾे, मदरसो तामीर करे ॾे, मुसाफ़िर खानो तामीर करे ॾे। ए मुंहिंजा मौला हिते तुंहिंजे महबूब जे इश्क जा तराना ॻाया वञनि। ए मुंहिंजा मौला ही इदारो इस्लाम जो मज़बूत किलो बनाए दे, पंहिंजे हबीब जे सदके करम कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। हिकिड़ो मिनट वेहो वेहो, हिकिड़ी ॿी तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी बि आहे त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो कमरो हिते तयारु थियो आहे ऐं पढ़ाई क़ुरान शरीफ़ जी शुरू थी चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजा ओड़े पाड़े वारा जेकी बि ॻोठ आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे बचड़नि खे छॾियो, हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान साहिबु हिते पढ़ाए थो, तव्हांजा बच्चा क़ुरान जी पढ़ाई शुरू कनि ऐं हिन इदारे जो उन क़ुरान जी तालीमात सां आगाज़ थी चुको आहे। पंहिंजे बच्चनि खे हिते छॾियो त अचे अलाह जो क़ुरान पढ़नि।